नसीर लाड़काणे में भी पैरामेडिकल स्टाफ पारां रिस्क अलाउंस बंद करण खिलाफ ऐं ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ ओपीडी जो बाइकाट करे एहतजाज कयो वियो। इन हवाले सां अॻवान आवाज़ टीवी जे रिपोर्टर इशफाक अली सांडाणो सां कहिड़ा वीचार वणिया आहिनि, अचो त ॾिसूं। जी जेको ग्रैंड हेल्थ अलायंस जे तरफ़ां पूरे सिंध जे अंदरि 3 ॾींहंनि जे लाइ ओपीडी जे क्लियर कयो वियो आहे मुकमिल तौर ते सॼी सिंध जे अंदरि, जंहिंजो मेन वजह इहा आहे त पूरे सिंध जे अंदरि कोरोना रिस्क अलाउंस मिली रहियो हुयो, जंहिंमें सभु डॉक्टर्स, पैरामेडिक्स, नर्सिस ऐं सभु माण्हू शामिल हुया। हिकिड़े नोटिफिकेशन ते उहो अलाउंस बंदि कयो वियो आहे। उन अलाउंस जी जेका वाइदो हुयो उहो त अप्रैल खां हुयो, उहे त 5 महीना पहिरियां खाया विया त उहे त न विया, पर जॾहिं 3 महीननि खां मिली रहियो हुयो त उहो बि हाणे बंदि कयो वियो आहे। सिंध हुकूमत जी हमेशह मुलाज़िम दुश्मन पॉलिसी रही आहे। होॾां तव्हां ॾिसो था त कोरोना वधी वई आहे, कराची में कुझु इलाइक़ा सील कया विया आहिनि, SOP त स्कूल बंदि कया था वञनि, ऐं हिते वरी जेको आहे हेल्थ में मज़ाक शुरू थी वई आहे त कोरोना ख़तमु थी वई आहे। जेको असांखे अलाउंस मिले पियो 3 महीननि खां, उहो जेको आहे कल्ह जेको नोटिफिकेशन कढियो आहे फाइनेंस डिपार्टमेंट, उहो ख़तमु करे छॾियो आहे त कोरोना ख़तमु थी वई आहे। असांजो एहतजाज पूरी सिंध में ग्रैंड अलायंस सिंध जेको जंहिंमें डॉक्टर्स, PMA, नर्सिस पूरी सिंध में करे रहिया आहिनि। असांजो रिस्क अलाउंस जेको कोरोना जो ॾिनो वियो उनखे फिनांस सेक्रेटरी जी तरफ़ खां बंदि कयो वियो आहे, ऐं उन सां अलावा जेको असांजो सर्विस स्ट्रक्चर हुयो ऐं रेगुलर लेटर जंहिं तहत असांजी सर्विस यानी प्रमोशन जंहिं तहत थींदा उनखे रोकियो वियो। इहे 3 मुतालबा आहिनि, जंहिं मुतालबनि जे करे पूरे ग्रैंड अलायंस जे तरफ़ खां पूरी सिंध जी OPD जो बाइकाट आहे। असां इहो अर्ज़ु कंदासीं सिंध गवर्नमेंट खे त जॾहिं कोरोना वबा हली रही आहे, पैरामेडिकल डॉक्टर फ्रंट लाइन ते सोल्जर आहिनि, तव्हां तस्लीम कयो आहे, दुनिया वारनि बि इहो तस्लीम कयो आहे त पैरामेडिकल डॉक्टर फ्रंट लाइन ते जंग बि विड़ी रहिया आहिनि। स्कूलनि में जाते काथे त गवर्नमेंट ऐलान करे थी त SOP तहत शादी हाल बंदि कया वञनि, कोरोना वबा अञा वधी रही आहे, पर अफ़सोस आहे चवणो थो पए त इस्पताल में जेके कोरोना सां जंग लड़ी रहिया आहिनि फौजी, उन्हनि जो रिस्क अलाउंस बंदि कयो वियो आहे।